चश्मे नम जाने शोरीदा काफी नहीं, तहमते इश्क पोशीदा काफी नहीं। आज बाजार में पाप जूरा चलो, दस्ते रक्षा चलो, मस्ते रक्षा चलो, खाक बरसर चलो, खाक दाना चलो, राह तख्ता है हर शहर जाना चलो। हाक में शहर भी मजमुए आम भी, हाक में शहर भी मजमुए आम भी, तीर इल्जाम भी संगे दुश्मन भी, सुबह नाशाद भी रोज नाकाम भी। इनका दमसाज अपने सिवा कौन है, इनका दमसाज अपने सिवा कौन है, शहर जाना में अब्बास फा कौन है, दस्ते का दिल के शाया रहा कौन है। रख के दिल बांध लो, दिल पुकारो चलो, फिर हम ही कत्ल हो, आए यारो चलो, आए यारो चलो। दावते खिताबियाती अदीब दानिशवर नाकद लेखक मुकर्रर चोटिया जो कानूनदान कौमी अवामी तहरीक और मरकजी सदर नौजवानन जे दिलन जी धड़कन आवाज इंकलाब उम्मीद सहर मोहतरम आया लतीफ बलिया साहब के हर कौन मुनाजो ऊटी नचुकाजो मैदान मौजू हिंदू जो छोलू धरती जो वारिस आतम जो लीडर आमो जो लीडर आतम दमादम तस्केर तो खुजे शेर तो खुजे दिल्लेर तो खुजे नारे बली जो शाहपुर चाकर जा दोस्तों इन प्रोग्राम जा ऑर्गेनाइजर महमूद रक्षानी साहब, अली मर्दान कोसो साहब, इमदाद चन्ना साहब, स्टेज ते बैठल कौमी अवामी तहरीक जा अगवान दोस्तों, मुझे खुशी है दिल के गहराइन से हिकिड़े बहादुर साथी, हिकिड़े सरफरोश साथी, हिकिड़े साबित कदम साथी कामरेड अली मोहम्मद दायरी साहब जी इन ॾियारे में शरीक थियो आहियां। हेठनि तबकनि सां ताल्लुक़ रखंदड़ हिकिड़ो अहिड़ो पुरहित ऐं पुरजोश सिंध जो यगानो पुट जेको हर मुश्किल घड़ीअ में क़ौम खे थींदड़ हर सॾ महल जलसन जुलूसन रैलियुनि एहतजाजनि मुज़ाहिरनि लॉन्ग मार्चुनि ट्रेन मार्चुनि में पहिरीं सफ़ में बिना के शोहरत के तलब जे, बिना के स्टेज जे आजियाने जे, बिना के पारायल अजरक जे, गिचीअ में विधल हार जे, छातीअ ते आयल बेज जे, बिना के सदारत ऐं मेहमान ख़ास होने जी ख़्वाहिश जे, बिना के औहदे जे तलब जे खावड़ी थी लतीफ़ साईं वारा ये खावड़ी हुआ पेई जिनी बास गंजे डूंगर गाम जी छड़े सब लिबास लोचे लाऊ थी थिया पेई जिनी दूर गंजे डूंगर गाम जी डोरे सा जूर लोचे लाऊ थी थिया पेई जिन पणी गंजे डूंगर गाम जी छड़े निंड घणी लोचे लाऊ थी थिया पेई जिनी परख गंजे डूंगर गाम जी वारे सब वर्क लोचे लाऊ थी थिया खुशबू अचे बूय अचे झलक अचे तकलीफ़ुनि जी गंजे डूंगर गाम जी चैलेंजेस जी मानू चवे सदा तो कहत पड़ेगा तो हम ही बोलेंगे सद थे मुश्किल घड़ी थे मुश्किल घड़ी में पान अर्पे मैदान में लड़न जो नालो अली मोहम्मद दाहिरी हो असा जो है तव्हां जो साथी आऊं तव्हां घर वारनि के सलाम तो पेश कयां
संदसि न्याणी तकरीर कई, संदसि भाउर, संदन घर जा साथी, फैमिली जा भाती, उन्हनि खे फ़ख्रु हुअणु खपे त उहे अली मोहम्मद दायरी जे घर जा भाती हुआ, उनजे राज जा, उनजे भाग जा, उनजे कुड़म जा, उनजे कुटुंब जा, उनजे कबीले जा, उनजे आसपास जे दोस्तनि ऐं संगतुनि जे महफ़िलुनि जा माण्हू हुआ। उन्हनि खे उन ते फ़ख्रु करणु खपे, उन्हनि खे उन ते गुरूर करणु खपे। टके टीपेस ते माण्हू तकबुर कंदा आहिनि, गादीअ ते, घर ते, अज़ीम माण्हुनि जे दोस्तनि ते, उन्हनि जे राज भाग पाड़े उन्हनि जे घर मां हिसो हुअण ते माण्हुनि खे उन खां दौनो फ़ख्रु करणु खपे जेको पैसे ते, कपिड़नि ते, घरनि ते कंदा। दोस्तों, सांगड़, शाहपुर चाकर, शहदादपुर, सभी दोस्तन फिक्र कयो असांजे अज़ीम साथियुनि जा शहर आहिनि। दोस्त अली कटोड़, लखमीर दायरी के हलिया विया, के मौजूद मोहम्मद अली पल, अली शेर वसाण, मामा मीरो, मासी बख्तावर, सुलेमान दायरी, अदी साहबजादी, अदी महताब, अहिड़ा घरनि जा माण्हू। साईं लखमीर केरु थी सघे थो? साईं लखमीर, अली मोहम्मद दायरी केरु थी सघे? सुलेमान वारनि जो घर केरु थी सघे? असांजे दोस्त अली बख्श दायरी, जंहिंजो वालिद दरिया ख़ान दायरी पहिरियों मास्टर्स कंदड़ इंग्लिश में, MA इंग्लिश मुफ़्त में ॿारनि खे पढ़ाईंदड़, उन्हनि जो ॻोठु अमानुल्ला डायरी। ये जेके दोस्त वसाण, कटोड़ डायरी, असांजे दोस्त अली नवाज़ डायरी साहब, मुख़्तलिफ़ अहिड़ा माण्हू, नूर मोहम्मद डायरी, अहिड़ा माण्हू वो किथे बि हुजनि, जिते बि हुजनि, वेठल हुजनि सरगरम शरीफ़ पल, वेठल हुजनि सरगरम हुजनि मैदान ते हुजनि, के बीमारी सीमारी में हुजनि, के पंध पराई जाइ ते वेठा हुजनि, उन्हनि जेके विखूं असां सां खयूं, जेके पंध असां सां हलिया, जेको असां जूं अॻुवाणियूं कयूं, जॾहिं असीं कारकुन नंढड़ा सुजाग बार तहरीक जा SST जा कारकुन असां जूं अॻुवाणियूं कयूं, असांखे उन्हनि जे काफ़िलनि में हलण ते फ़ख्रु आहे। उहे असांजा साथी हुआ, उहे अञा बि असांजा साथी आहिनि, उहे ईंदड़ हज़ार सालनि ते असांजा, असां खां पोइ ईंदड़ नस्लनि जे साथियुनि जे काफ़िलनि जो हिसो हूंदा, असांजे ॿाहुनि जो बल हूंदा, असांजे जिगर जा गोशा हूंदा। दोस्तों, ही काफ़िलो रसूल बख्श पलीजे जो काफ़िलो, ही अयाज़ लतीफ़ पलीजे जो काफ़िलो कोन्हे। ही क़ौमी अवामी तहरीक अयाज़ लतीफ़ पलीजे जी स्टेज ते वेठल माण्हुनि जी पार्टी कान्हे। ही रसूल बख्श पलीजे जी पार्टी है, ही फाज़िल राहूअ जी पार्टी है, ही मीर अली बख्श कादपुर जी पार्टी है, ही काजी गफ़ार जी पार्टी है, ही अमानुल्ला मपड़ जी पार्टी है, ही अली सोढे जी पार्टी है, ही सिंध जे उन्हनि हज़ारे माण्हुनि जी हसन पसाए जी पार्टी है, आशिक़ जुनेजे जी ऐं नवाज़ कनराणी जी पार्टी है। बल्कि ही ॿियनि पार्टियुनि में जेके साबित सालिम माण्हू आहिनि, जेके ॿियनि पार्टियुनि में के GM सैयद साहब जा साथी आहिनि, के ज़ुल्फ़कार अली भुट्टो जा साथी हुआ, के हैदर बख्श जतोई जा, के मुर्तज़ा भुट्टे जा, के आरिसर साहब जा, के जाम साकी जा, जेके बि जिन बि पार्टियुनि जा सालिम साबित कदम सिंध दोस्त, सिंध जी क़ौमी जदोजहद जे घण पासाई जदोजहद में पंहिंजो किरदारु अदा कंदड़ जेके बि साबित सही ज़हन वारा सचा क़ुर्बानी कंदड़ कारकुन हुआ, उहे सभु जीअं एज़ाज़ी PhD निभी है, जीअं एज़ाज़ी हींअर पाकिस्तान जी क्रिकेट में तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो क्रिकेटर आहे वेस्ट इंडीज़ जो साउथ अफ्रीका जो डैरन समी, उनखे पाकिस्तान जी एज़ाज़ी नेशनलिटी ॾिनी अथनि, शायदि पेशावर जी का टीम आहे उनजो कप्तान आहे। जीअं इहे एज़ाज़ी शहरियतूं ॾिजनि थियूं, जीअं एज़ाज़ी PhD ॾियनि थियूं, तीअं आऊं पंहिंजे तरफ़ां क़ौमी अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी तरफ़ां उन्हनि सिंध जे समूरनि शहीदनि, उन्हनि सिंध जे समूरनि साबित कदम कहिड़ियुनि पार्टियुनि जे माण्हुनि खे अॼु बाज़ाब्ता तौर ते उन्हनि खे एज़ाज़ी तौर पाण लाइ क़ौमी अवामी तहरीक लाइ फ़ख्रु सम्झंदे उन्हनि खे ताहयात
क़ौमी अवामी तहरीक जी मेंबरशिप ॾियण जो ऐलान कयां थो उहे असांजे ॿाहुनि जो ॿलनि जिते हुजनि इहो असां लाइ फ़ख़्रु आहे त असीं उन्हनि खे पंहिंजो हिसो सम्झूं। दोस्तो कल रात आउं हिकिड़ी शादी में हुअसि डीपलाई कॉलोनी में। उते 5-7 ॿिया दोस्त वाक़ुफ़ हुआ। समी बलोच दोस्त असां लिखंदो आहे, पाकिस्तान टेलीविजन जो जनरल मैनेजर रहियो आहे। खलील चांडियो, अहमद मुग़ल पंहिंजो गुलूकार आहे, नौमान मेमन, फयाज़, पीर मज़हर, इलाही सारा माण्हू शरीफ़ आहे शादी। उते हिकिड़े दोस्त मूंखे चयो ऐं हुन नेक नीति सां चयो, बदनीयती कान हुई, हिनजी नेक नीति। मूंखे चई हाणे इहो तमामु हिकिड़ो क्रिटिकल मामलो थो सोचो, हुन मूंखे छा चयो ऐं नेक नीति सां चई। मूंखे चई अयाज़ साहब तव्हां ज़बरदस्त माण्हू हुयो, बेहतरीन माण्हू हुयो, ही फर्स्ट क्लास फलाणो कमु सभु जीअं थींदो आहे माण्हू पंहिंजी हिमत अफ़ज़ाई कंदो आहे, ज़बरदस्त हीअं कयो हीअं कयो हीअं कयो, हर जाइ ते तव्हां हूंदा आहियो, सिंध जो आवाज़ हुयो वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। पर हाणे तव्हां जहिड़ो माण्हू कंहिं नमूने असेंबली में हुअणु खपे। मुंहिंजो बिल्कुलु हुअणु खपे। चई पोइ उन लाइ कुझु कजे। मुंहिंजो छा कजे? चई कंहिं बि नमूने अचे, मुंहिंजो कंहिं बि नमूनो सम्झाए। हुन पॉज़िटिवली पे चई, हुनजी ख़्वाहिश हुई, हुनजी पंहिंजी का बि तलब कान हुई, हुनजी ख़्वाहिश हुई अयाज़ लतीफ़ अली जो हुजे असेंबली। चई कंहिं बि नमूने मुंहिंजो कीअं चई, ही जेके वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि सिंध जा माण्हू चाहिनि था कमु, चई माण्हू चाहिनि था त असीं बदिलिजी वञूं, असांखे केरु छॾाए, असांजी नौकिरी जी बदिली कराए, असांजो कमु कराए, उहो सम्झनि था त तव्हां खां थींदो कोन बदिली करणु, नौकिरी वठी ॾियणु। तंहिंजे करे माण्हू वीचारा मजबूर आहिनि, पोइ उन्हनि जे पोयां डोड़नि था जेके 2 नंबर ऐं ठंड माण्हू आहिनि। तंहिंजे करे तव्हां कंहिं बि नमूने हुजो, कोई वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि, को पीपल्स पार्टी आहे, को PTI आहे, को नवाज़ लीग, को कंहिं तरीक़े सां अटकल सटकल करे को माण्हू अची वञे असेंबली में, पोइ वरी माण्हू पंहिंजी एजेंडा खणे। मूं चयोमांसि अटकल सटकल माना, जी अटकल सटकल माना आरज़ी तरह माण्हू उन्हनि सां गॾु थिए, पोइ माण्हू असेंबली में हलियो अचे, पोइ मूं नाला कोन थो वठां। पोइ मुंहिंजो फलाणो अटकल करे क़ौम परस्त हलियो वियो पीपल्स पार्टी में, हाणे छा थो करे? गाॾीअ पोयां डोड़े पियो, चई हा। मुंहिंजो फलाणो वियो, उहो छा पियो करे? स्टूडेंट पॉलिटिक्स जो नालो वॾो, हाणे छा आहे? हाणे पैसा ठाहे पियो, वेठो पीपल्स पार्टी में आहे, पोयां डोड़े पियो, हा। फलाणो नवाज़ लीग में वियो, क़ौम परस्त अॻवाणो, हाणे छा पियो करे? हाणे डोड़े पियो, मियां ते नारे वॼणगे, नारा पियो हणे, टिपा पियो ॾे। फलाणो PTI में वियो, पोइ PTI में विया, PTI में त हलूं सभु तब्दीली थी अचे, पोइ हाणे झलिया पिया आहिनि, हाणे चवंदा तब्दीली मां जान छॾायो। तंहिंजे करे इहे जेके माण्हू जेॾां विया, जेका बि मिशन खणी विया, त मूंखे चई हुन हू बहस होशियारु हो, मूंखे चई तव्हां हुन खां वधीक होशियारु आहियो, दाना आहियो, ईअं कोन थींदो। मूं चयोमांसि हाणे मूंखां वधीक दाना रसूल बख्श अली जो, GM सैयद, हैदर बख्श जतोई, ॿिया इलाही माण्हू वेठा, महराज मोहम्मद ख़ान वियो पीपल्स पार्टी में, के नवाज़ लीग सां गॾु विया, इमरान ख़ान सां इलाही गॾु माण्हू विया। हाणे उहो कनि छा? उन्हनि माण्हुनि खे डिलीवर छा कयो? नवाज़ शरीफ़ ऐं इमरान या पीपल्स पार्टी ज़रदारी सां गॾु वञी हासिल छा थियो सिंध जे माण्हुनि खे? रसूल बख्श अली जो वफ़ाक़ी वज़ीर हुजे हा, बेनज़ीर जो, या नवाज़ लीग जो, या GM सैयद साहब वज़ीर हुजे हा, तो चयूं वधीक वॾा कम कंदा। मुंहिंजो कमनि जो दाइरो केतिरो, बदिलियूं केतिरो वक़्तु माण्हू कराईंदो, माण्हू केतिरो वक़्तु नौकिरियूं वठी ॾेई सघंदो। पर सम्झो था, हुन दोस्त खे चयमि सम्झो था त सिंधियुनि जो हौसलो ऐं ॾढ आहे रसूल बख्श अली जो, हैदर बख्श जतोई, GM सैयद, जुल्फ़कार अली भुट्टा, जाम साकी, उन्हनि खे जॾहिं तव्हीं वञी बीहारींदो कतार में, त उहे ज़रदारी जे पोयां, या इमरान ख़ान जे पोयां, या नवाज़ शरीफ़ जे पोयां, या ज़िया ऐं मुशर्रफ जे पोयां, या अयूब ऐं याया जे पोयां बीठा हुजनि, ऐं पोइ बीही पंहिंजो सॼो नुक़्ते नज़र तब्दील करे छॾीनि त सिंधी माण्हुनि खे जेका उमेद आहे त ॿेली असीं ग़लति आहियूं, असीं आरज़ी तरह मुनाफ़िक़त पिया कयूं, असीं आरज़ी तरह अटकलूं बटकलूं करे लॻा पिया आहियूं ॿियनि जे पोयां। पर ही हेॾा सारा अजगर जहिड़ा माण्हू उहे बि हलिया विया। ॿिली GM सैयद बि हलियो वियो, उहो भुटे जो वज़ीर थी वियो, रसूल बख्श अली जो बि हलियो वियो, उहो भुटे या बेनज़ीर या नवाज़ शरीफ़ जो वज़ीर थी वियो। बाक़ी बचो छा? पोइ त ऊंदहि थी वेंदी।
तंहिंजे करे अटकल सटकल करे MNA MPA वज़ीर आज़म थियण खां पोइ छा थींदो? जॾहिं अटकल सटकल करे वज़ीर आज़म थी ईंदो ऐं पोइ सॼी क़ौम वेठी वज़ीर आज़म खे गारियूं ॾींदी ऐं वज़ीर आला थींदो, सभु वेठा माण्हू वज़ीर आला खे ॻोल्हींदा त वज़ीर आला मिली वञे त बचे। वाहिगुरूज़ अहिड़े वज़ीर आला ऐं वज़ीर आज़म थियण जो फ़ाइदो कहिड़ो? तंहिंजे करे सिंधियुनि जो जेको फार्मूलो आहे मिडिल क्लास सिंधियुनि जो, तव्हां शाहपुर चाकर जा सॼे सिंध जा सिंधी सोचीनि था, तव्हांजी ख़्वाहिश आहे त अयाज़ लतीफ़ अली जो तव्हां जहिड़ा मिडिल क्लास जा माण्हू अचनि, पोइ जे असीं इक़्तिदार में ॿियनि जी शर्तुनि ते ईंदासीं। माण्हू पंहिंजी शर्त ते जीए थो, हिकिड़ो पंहिंजी शर्त आहे न। माण्हू जेॾी महिल वणेसि उथे, वणेसि सुम्हे, वणेसि किताब पढ़े, वणेसि त इख़्तिलाफ़ करे, वणेसि त राय खे रद्द करे छॾे। एमरसन चयो आहे, ट्रू मैन इज़ अ नॉन कन्फॉर्मिस्ट। सचो माण्हू उहो आहे जेको हा में हा न मिलाए। दिल चवेसि त हा चयो सही आहे, मानी भली आहे, दिल चवेसि त न अदा ही बोर्ड सुठो कोन्हे, ओ फलाणी होटल जो बोर्ड भलियो। माण्हू हर वक़्तु झलियो पियो हुजे, DIG सां गॾु जहिड़ो ASI या SP वेठो हुजे, एक्सीएन सां गॾु जहिड़ो SDO या सब इंजीनियर, एक्सीएन चए मानी भली आहे, बि चए मानी भली आहे, चए नानक कड़कनि, चए नानक कड़कनि, पर हू चए हुनजो नालो हिन खां भलो, चए हुनजो नालो हिन खां भलो, चए अॼु ॾाढो C आहे, चीफ इंजीनियर चए C आहे, बि चए C आहे, पर चए कलाक थोरो घटि हो, चए आधी कलाक काफ़ी घटि आहे, पर चए न भाया त 4 ॾींहं वधीक हो, 50 बिल्कुलु 4 ॾींहं न खां वधीक। इहा कहिड़ी ज़िंदगी थी माण्हू जी, जो माण्हू ही इमरान खान ही चवे त माण्हू ही हुजे, नवाज़ शरीफ़ ही करे त माण्हू ही हुजे। ज़रदारी त इहा ॾिसंदा आहियूं, पीपल्स पार्टी जा MNA MPA ॾिसंदा आहियो, सेनेटर नाला अजरकूं पयूं आहिनि, मर्द आहिनि, मायूं आहिनि, अजरकूं आहिनि, कुलनि में सिंधी टोपियूं पयूं आहिनि, PTV ते वेठा आहिनि, ARY ते जियो ते वेठा आहिनि। उते कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि, के हिकिड़े ॾींहुं तव्हांखे ॿुधंदा त क़ौमी असेंबली में, सेनेट में, असेंबली में, सूबाई में शहर पिया पढ़नि, तकरीरूं पिया कनि, ॿिए वरी TV ते ARY जियो ते वेठा आहिनि। ज़रदारी साहब पे इल्ज़ाम है ये झूठा है, ज़रदारी साहब मर्द हुर है, ज़रदारी साहब नेल्सन मंडेला है। उनखे भिकाई बकाई उनखे थींदी हूंदी ज़रूर, जॾहिं चवंदा हूंदा त अंदरि त भिकाई थींदी हूंदी न माण्हू अंदरि। माण्हू जॾहिं चए पियो ज़रदारी खे मर्द हुर आहे ऐं नेल्सन मंडेला आहे, माओ ज़ेतुंग आहे ऐं लेनिन आहे, गांधी आहे, जिन्ना आहे, त उनखे फिकाई। हाणे उहो कहिड़ी बि तकरीर करे, शहर पढ़े, आऊं जो तव्हां मूंखे ॿिए पासे ॾिसो, थोरी देरि खां पोइ ॾिसो त आऊं ॿी कुंड में वेठो आहियां, हिते को पीपल्स पार्टी जो दोस्त जो ज़िले जो सदर हुजे, उन ते वेठो आहियां, उते वरी ख़िताब थो कयां, जेका लीक थी वञे वीडियो, उन में चवां ज़रदारी साहब खे सलाम पेश था कयूं, सिंध जो असल वारिस आहे। त चवंदो 2 नंबर ठंडु माण्हू, हिकिड़े पासे हिकिड़ी ॻाल्हि, ॿिए पासे ॿी ॻाल्हि, 2 नंबर माण्हू। त इन्हनि 2 नंबर माण्हुनि जे विच में वेही पंहिंजी ॻाल्हि करणु, मसइले सांगड़ है, शाहपुर है। जेकर आऊं हुजा पीपल्स पार्टी जो वर्कर त आऊं कोन चई सघां त सांगड़ जी तबाही जी ज़िम्मेदार पीपल्स पार्टी है, उनखे कमु करणु खपंदो। ऐं जे आऊं हुजा फंक्शनल लीग जो वर्कर त आऊं फंक्शनल लीग खे कोन चई सघां त फंक्शनल लीग वारा तव्हांखे बि कमु करणु खपंदो। हिते कमु पीपल्स पार्टी खे बि करणु खपंदो, हिते फंक्शनल लीग खे बि कमु करणु खपंदो। सांगड़ में यूनिवर्सिटी हुअणु खपंदी, शाहपुर चाकर में टेक्निकल इंस्टीट्यूट हुअणु खपंदा, हिते अस्पतालूं हुअणु खपंदियूं, हिते माण्हुनि लाइ रोड हुअणु खपंदा, हिते गैस थी निकिरे, हिते पेट्रोल थो निकिरे, उहो शेयर ॾियणु खपंदो पीपल्स पार्टी खे, लीग खे, माज़ी में नवाज़ लीग खे, जेके हुकूमतूं आयूं। हाणे PTI खे छा मिलियो आहे? ज़रदारी छा जवाब इन करे तलब था कयूं जो अरबी तरमीम खां पोइ 65-70 सैकड़ो इख्तियार सिंध हुकूमत वटि आहिनि, पर 30-35 सैकड़ो इख्तियार इमरान खान वटि आहिनि। इमरान खान तो सिंध जे माण्हुनि खे छा ॾिनो आहे? तो वफ़ाक़ जे नौकरियुनि जे पैकेज मां सिंध खे छा ॾिनो आहे? ऐं नवाज़ शरीफ़ तो अॻे सिंध खे छा ॾिनो हो? नवाज़ शरीफ़ बि पीपल्स पार्टी वांगुरु माण्हू पे मोकिलिया 90 ते। हाणे इमरान खान जा माण्हू वञनि था, सिंध खे छा ॾिनो तव्हां? सिंध जे लाइ रोज़गार जो पैकेज किथे आहे? सिंध लाइ वसीला किथे आहिनि? सिंध जे लाइ पाणीअ जो जूस शेयर किथे आहे? ऐं सिंध में जेके पीपल्स पार्टी में वेठा आहिनि, जेके PTI में वेठा आहिनि, जेके नवाज़ लीग में वेठा आहिनि, उहे कुझु नहीं कोन्हे। हाणे आउं तव्हांखे ख़बरदार थो कयां, मूंखे स्मेल पई अचे, मूंखे ख़ुशबू पई अचे। ग़लति थी सघे थी, ख़ुशबू कॾहिं कॾहिं भुलिजी पवंदो आहे माण्हू, रातों की मानी पई सम्झंदी आहे, माण्हू सोचंदो आहे बिरयानी रखी आहे ताज़ी, इसमें तो चांवरनि जी लप करे कुते खे उछलाई ॾेई वियो हुजे, तव्हीं सम्झो त बिरयानी पई रधिजे, पर इहा ग़लति थी सघे थी। पर मूंखे लॻे पियो त पीपल्स पार्टी सां PTI जी का न का एग्रीमेंट पई थिए।
किथे न किथे वो बिल्टिन शइ न तव्हांखे ख़बरदार थो कयां जेके वेठा आहियो मूंखे लॻे थो मूंखे स्मेल पई अचे ॿिया कोन पुछंदा असांजे जीटीए वारा कोन पुछंदा वो मत के वेठा हूंदा पर असीं कंहिंजा बधा बाना त आहियूं कोन असीं इतादी आहियूं असीं बराबरी जे बुनियाद ते ॻाल्हाईंदासीं तंहिंजे करे पीर साहब पगार खे थो चवां पीर साहब पगारा होशियारी खबरदार मुर्ता खान जुल्फकार मिर्ज़ा ॿिया जेके वेठा आहियो असांजी भेण जेका वेठी आहे नुसरत ज़हर अब्बासी महरो दोस्तो ऐं जेके कौम परस्त अॻवान वेठा आहिनि जलाल शाह कादिर बख्शी सनान ॿिया जेके दोस्त आहिनि सभु शहीद भुटे वारा फातिमा भुटो ॿिया जयू आजा राशिद महमूद सुमरा मूंखे ख़ुशबू बि अचंदो ॿ टे ॻाल्हियूं हिकिड़ो त बिलावल भुटे लाहौर में वञी चयो त नवाज़ शरीफ सिलेक्टेड आहे ॿ टे महीना अॻु में हितां थी हुआ ओचितो बिलावल भुटे छो चयो त इमरान वांगुरु नवाज़ शरीफ बि सिलेक्टेड आहे मैसेज ॾिनई त असीं नून लीग सां गॾु कोन आहियूं असीं अगामण लाइ विकाम ॾियण लाइ तयारु आहियूं असांखे क़बूल कयो असांखे एडजस्ट कयो मैसेज ॾिनो बिलावल ज़रदारी साहब वारो लिखियलु त बाबा नवाज़ शरीफ सां गॾु कोन आहियूं नवाज़ शरीफ सिलेक्टेड आहे इन करे मरियम नवाज़ हुन सां मिलण खां इनकार करे छॾियो वरी उन खां अॻु में मौलाना फज़लुर रहमान जेॾी महिल हो उन मां हथ कढी विया सेनेट जे चूंडनि में बिलावल वारनि ॿियो कस वरितो ऐं ताज़ो उन्हनि जी मर्ज़ीअ ते सिंध जो IG तब्दील थियो समझो इन्हनि शयुनि खे हेठि ॿियूं ख़बरूं थींदियूं इमरान खान पंहिंजी पोज़ीशन वाज़े कर छा तुंहिंजी ऐं ज़रदारी जी का अंडर दी टेबल डील पई थिए असांखे ॿुधायो त छा वरी का सौदेबाज़ी पई थिए त वफ़ाक़ में PTI सां ही गॾु बीहंदा ऐं हिते सिंध में हिननि खे वरी छॾियो वेंदो त वरी लुटीन तबाह कनि शयूं खाई वञनि भींग करे छॾीनि तंहिंजे करे आउं तव्हांजे ज़रिए जेके स्टेज ते वेठा आहियो अलाए हिननि ॻाल्हियुनि ते सोचो था अलाए कोन था सोचो त ही छा पियो थिए का वरी पते जी ॿध पई थिए अॻु में ई बिलावल चई चुको आहे तव्हांजे पारां तव्हीं सिंधी टिपा ॾींदा आहियो नचंदा आहियो झिमरियूं हणंदा आहियो तव्हांजे पारां बिलावल पियो चवे बार बार MQM खे त हलिया अचो तव्हांखे एडजस्ट कयूं जेतिरियूं वज़ारतूं अथव हुन खां वधीक वज़ारतूं ॾींदासीं मर्कज़ में त खणी इमरान खान खे ज़रूरत आहे छाकाणि हुते वोट घटि उनखे त ज़रूरत आहे त हुनखे वोट मिलनि पीपुल्स पार्टी वटि त सिंध में अक्सरियत आहे उन्हनि खे त कंहिं पार्टी जी ज़रूरत कान्हे पोइ छो बार बार MQM खे पिया चवनि अचो बिलावल ऐं संदसि लश्कर सिंध जा समूरा टपड़ ॾियण लाइ तयारु आहे पंहिंजे इक़्तिदार लाइ सभु वसीला MQM खे ॾियण लाइ तयारु आहिनि ऐं ॿिया हू 2 नंबर माण्हू जेके राज चवण ते लंडन पिया हाज़िरियूं भरीनि लंडन पिया दहशतगर्दनि खे अजरकूं पाराइनि लंडन पिया दहशतगर्दनि में वरी साह विझण लाइ वरी उन्हनि वटि पटका ॿधी वञी पहुता आहिनि हथ पिया ॿधनि इहे कातिल हुआ इन माण्हू जे चवण ते 22 मई ते आयाज़ लतीफ़ पली जे ते गोलियूं हलियूं हुयूं इन माण्हू जे चवण ते ग़ज़ाला बतूल सिद्दीकी खे शहीद कयो वियो तव्हीं कातिलनि खे वञी अजरकूं पिया पारायो इन्हनि तव्हांजे हैदराबाद में सिंधी नियाणियूं अगवा कयूं हुयूं इन्हनि तव्हांजे कराची जे रस्तनि ते 3 सेप्टेम्बर ते एजेंसियुनि जे हिकिड़े माण्हू हैदराबाद में वारदातूं करायूं ऐं साॻे ॾींहुं 1 अक्टूबर ते उन ई 3 सेप्टेम्बर ते जोड़ी वारनि कराची में सिंधियुनि खे कुठो हो उहे ॻाल्हियूं विसारे तव्हीं पटका ॿधी उन्हनि वटि गीसियूं पिया कयो लंडन में तंहिंजे करे सिंध वासियो यादि रखो तव्हांजे पारां तव्हांजो आवाज़ रुॻो अचे असां सां गॾु हुजो न हुजो भले वॾेरनि जे पोयां डोड़ो भले ज़रदारी साहब जे गाॾीअ सां गॾु डोड़ो भले पीपुल्स पार्टी के बी टीमुनि सां गॾु हलो ॻाल्हि कंहिंजी ॻाल्हि सिंध में क़ौमी तबक़ाती इनकलाबी जदोजहद था कयूं माउ जा वालियूं वेठो पढ़े मार्क्स जा राति जो माण्हू ॿिए कम में लॻो पियो हुजे हिकिड़ो अमरा साफ़ हैदराबाद जो मूंखे चई साईं हिकिड़ो शहर ॿुधायां मुझे ॿुधाए कीअं रस्ते मिलियो चए बिना ॿाहिरि वज़न जे मुंहिंजो शहर कीअं थियो चए भई शहर सम्झंदो वणंदो मुंहिंजो ॿुधायो चए आधी राति मुंहिंजो मस्कार अॻियां
जी वाधू आ मुझे बाबा शहर कोन चयो जे कारी रात वाधू आ मुझे अॻियां छा जे कारी रात वाधू आ कारी गाड़ी मुझे पो जे कारी रात वाधू आ कारी गाड़ी और कारी गाड़ी मां हिकिड़ो कारो माण्हू लथो मुझे पो जे उन कारे माण्हू जे हथ में कारी बैग हुई मुझे पो जे उन कारी बैग में हिकिड़ी कारी थैली हुई मुझे पो जे पो हिकिड़े बंगले में वरी ॿ कारा माण्हू ॿिया निकिता मुझे पो जे पो कारी रात कारी गाड़ी मां कारी बैग खणी माण्हू लही कारी थैली ॿिनि कारनि माण्हुनि खे ॾेई वापसि हलियो वियो कराची मुझे मूं सम्झो अची शहर वणियो मुझे शहर वणियो कोन शहर क़ाबिले शर्म आहे असां सभिनी लाइ त असीं पंहिंजा वसीला पंहिंजी सियासत पंहिंजो मुस्तक़बिल सभु टपड़ विकिणी आया आहियूं रुगो माहवार 50,000 ॿिनि लखनि ते सिंध ईअं टपड़नि में विकामे कंहिंखे फिश फार्म लाइ ज़मीन खपे कंहिंखे वाटर कोर्स खपे कंहिंखे 10 नौकरियूं खपनि कंहिंखे मंथली 2 लख रुपया खपनि कंहिंखे रहण लाइ मुफ़्त जी जाइ खपे कंहिंखे सफ़र ते वञण लाइ गाॾी खपे उन गाॾियुनि जे एवज़ सिंधी नियाणियुनि खे इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्डनि जे पोयां वज़ीफ़नि जे पोयां सिंध वज़ीफ़नि ते बि हले शाहपुर चाकर जा दोस्तो सिंध के वज़ीफ़नि ते पिया हलाइनि वज़ीफ़ा 1000 रुपयो वज़ीफ़ो वज़ीफ़ा सिंधी वज़ीफ़नि ते हलंदा सिंधी माण्हू खरबपति ट्रिलियंस वारा से वज़ीफ़ बस हलनि पिया वज़ीफ़नि इहा हालत तव्हां सां ज़रदारी कई आहे ज़रदारी साहब छांइजी वियो आहे हिकिड़े हिकिड़े इदारे में तव्हां ॾिसो था अदीब शाइर सहाफ़ी डॉक्टरी जा मुलाज़िम इंजीनियरिंग जा मुलाज़िम कंहिंजी बदली थियल आहे कंहिंजे भाउ खे नौकिरी आहे कंहिंजी भेण लेडी हेल्थ विज़िटर आहे कंहिंजो चाचे जो पुटु वैक्सीनेटर आहे कंहिंजो मामे जो पुटु दारो बोए बेलदार आहे कंहिंखे NGO जो प्रोजेक्ट मिलियल आहे कंहिंखे ॿाहिरि जो दौरो आहे लंडन ऐं अमेरिका जो कंहिंखे एजुकेशन जो कंहिंखे कल्चर डिपार्टमेंट जो कंहिंखे सेनेट जो कंहिंखे नाज़म जा पैसा सॼी सिंध ख़रीद करे विया सॼी सिंध में माण्हू उन्हनि जे अॻियां हीअं फ़क़ीर थियो लीलड़ाइनि पिया उनमें हेड़ा माण्हू ऐं उनमें होड़ा माण्हू रसूल बख्श जे जहिड़ा जिन माण्हुनि समूरनि चैलेंजिस जा अली साहब में कमज़ोरियूं हूंदियूं मूं में बि GM सैयद साहब में कमज़ोरियूं इलाही समूरनि माण्हुनि में कमज़ोरियूं गुजर साहब में पर बालादस्त ऐं बालातर शइ कहिड़ी हुई त पलीअ साहब सॼी ज़िंदगी मैदान जंग में रहे पलीअ साहब सॼी ज़िंदगी पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे जूते जी नोक ते रखी क़ौम ऐं अवाम जे मफ़ादनि खे अवलियत ॾिनी अहिड़ा माण्हू किथे आहिनि सिंध किथे पर जेकॾहिं असां में ग़लतियूं न हुजनि जेकॾहिं असीं माण्हुनि खे धिके धार न कयूं आहे त कहिड़ा कहिड़ा माण्हू आहे गुलाम नबी बहिराणी मोहम्मद ख़ान मक्सी लखानो बहिराणी पत्थर सिंधी इस्माइल सोहो शेर ख़ान लुंड कहिड़ा कहिड़ा माण्हू आहे जिन खे असां पाण मुख़्तलिफ़ पसंद ऐं नापसंद जे टकरान मुख़्तलिफ़ सियासी तज़ादनि मुख़्तलिफ़ पॉलिसी ते थींदड़ तनक़ीदुनि जे करे मोहबत मुरड़ो लिखियो पढ़ियो दाना अहले कलम अहले इल्म माण्हू उन्हनि खे असां विहारे छॾियो जेकॾहिं उन्हनि सभिनी खे न विहारियूं जेकॾहिं उन्हनि सभिनी खे धिके धार न कयूं आहे जेकॾहिं उन्हनि खे इल्ज़ाम आणी जेको माण्हू लीडरशिप सां इख़्तिलाफ़ करे उनखे गद्दार करे एजेंसियुनि जो करे उनखे दलाल करे उनखे 2 नंबर करे ख़ारिज करे इहा सिंध जी सियासत जेका आहे इन सिंध जे क़ौमी काफ़िले खे कमज़ोर कयो आहे इख़्तिलाफ़ आहिनि ठीकु आहे चइजे बाबा पार्टी में इख़्तिलाफ़ रखो इल्ज़ाम तूं फलाणो दुश्मन जो माण्हू आहीं तूं एजेंसियुनि जो माण्हू आहीं पोइ 70 खां असां कई माण्हुनि खे विहारे छॾिया न त हैदर बख्श जतोई ऐं रसूल बख्श पली जो ऐं GM सैयद ऐं इहे सभु हाफ़िज़ कुरैशी इहे सभु माण्हू जे गॾु हुजनि तसवुरु कयो त सिंध जे क़ौमी तबक़ाती जदोजहद लाइ रसूल बख्श पली जे जहिड़ो दाना माण्हू GM सैयद जहिड़ो पढ़ियो लिखियो ऐं इल्मी ऐं हिकिड़ी वॾी शख़्सियत वारो माण्हू हैदर बख्श जतोई जहिड़ो हेठनि तबक़नि लाइ मैदान मल्हाईंदड़ माण्हू इहे जे गॾु हुजनि त असांजी त मजबूरी आहे त असांजे हम असर दौर में जेके माण्हू आहिनि उन्हनि जी अक्सरियत उन्हनि वांगुरु साफ़ शफ़ाफ़ कोन्हे उन्हनि मां को भताखोर आहे को कब्ज़ाखोर आहे को क्रिमिनल आहे को ॾोहारी आहे को ठग आहे को पीपल्स पार्टी जी B टीम आहे पर हिननि माण्हुनि लाइ त तव्हां इहे कोन था चई सघो त रसूल बख्श पली जो या GM सैयद या हैदर बख्श जतोई या तनवीर अब्बासी या रशीद भट्टी इहे केरु भताखोर त कोन इहे 2 नंबर त कोन इहे त सचा सोन जहिड़ा माण्हू ये जे गॾु हुजनि ये गॾु छो कोन इन्हनि पंहिंजो ज़ोर
ॿाहिरिन मुखालिफ़ क़ुवतुनि जे आॾो सीना सफ़र थियण जे बजाए हिक ॿिए ते सीड़ायो। अॻिते कदम रुगो पलीअ साहब जे ख़िलाफ़ आर्टिकल्स, रुगो पलीअ साहब जे ख़िलाफ़ वठां तहरीक में GMC जे ख़िलाफ़ आर्टिकल जेके असांजा कम्युनिस्ट पार्टी जा दोस्त हुआ उन्हनि सॼो अटैक रस्म बख़्श पलीअ ते। नतीजे में जेको तव्हांजी सॼी जदोजहद वञे हा सिंध जे क़ौमी वसीलनि लाइ, सिंध जी मालिकीअ लाइ, उहा जदोजहद थी हिक ॿिए खे कुचलण में वॾो फ़ख्रु कयोसीं। असां फलाणनि खे तबाह करे वियासीं, फलाणनि ते ही ठपो हणी वियासीं, फलाणनि ते ही नालो रखी वियासीं। नतीजे में सिंध जे माण्हुनि जी जदोजहद कमज़ोर थी वई ऐं आसिफ ज़रदारी अची तव्हांजे मग़ज़ में लॻो। तव्हांजे पीछे में आसिफ ज़रदारी जी फिल्म इन करे पई जो तव्हां सिंध जे माण्हुनि पाण में उहो जेको अज़ीम इत्तेहाद थियणु खपंदो न करे सघियो। तंहिं करे शाहपुर चाकर जा दोस्तो, आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां त सिंध जे इल्म लाइ तालीम खां सवाइ कुझु कोन थींदो। हींअर बि असांजे अली मोहम्मद डायरी साहिब जे घर उते असांजूं डायरी भेनरूं ॿियूं भेनरूं वेठियूं हुयूं। आउं त उन्हनि खे चई सघियुसि त सिंधियाणी तरीक़े जो यूनिट खोलियो, ST जो यूनिट खोलियो। तव्हां मां सिंधियाणी तरीक़े सदर केरु थींदी, अमानुल्लाह डायरी ॻोठ जी। और उनखे चई सघियुसि त हिन अॼोके जलसे में केतिरियूं भेनरूं पियो अचो वेठियूं आहिनि हिते काफ़ी उन्हनि मां। मूं उन्हनि खां फ़क़ति 2 सवाल पुछा। ॻोठ में घर में हिकिड़ी जाइ में वेठा हुआसीं, भेनरूं वेठियूं, ॿार वेठा, 2 सवाल पुछा। हिकिड़ो त जेके वॾी उमिरि जो अॼु वेठियूं हुयूं उन्हनि खां पुछियमि तव्हांखे ॿार घणा आहिनि ऐं उन्हनि ॿारनि मां घणा ॿार पढ़नि पिया ऐं उन्हनि ॿारनि खे हैदराबाद ऐं कराची मोकिलण लाइ छा कयो अथव। सवाल नंबर 1 इहो। ऐं सवाल नंबर 2 त तव्हांजे बच्चनि खे कोरोना खां, हेपेटाइटिस खां, पोलियो खां, बीमारियुनि खां बचाइण लाइ तव्हीं माऊं छा पई कयो। हथ धो थियूं, पाणी ओॿारियो थियूं, रधो पको साफ़ सुथरो कयो थियूं, ॿारनि खे साफ़ सुथरो रखो थियूं, ॿारनि जी तइलीम लाइ तवजह ॾियो थियूं। सियासी पार्टीअ जे अॻवान तौरु मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माण्हू छा बि कंदा हुजनि मूं ॾांहुं हलिया अचनि। जे मफ़ाद परस्ती वारी सियासत कयूं त चऊं छा बि कयो असां लाइ हलिया अचो। पर तव्हांखे ख़बर आहे त असां मीटिंग करे, पार्टी जी मर्कज़ी कमेटी जी मीटिंग करे शर्त रखी अथऊं त को बि साथी पार्टी दौरे ते कंहिं ॿिए शहर वञे त उते शराब, चर्स, ठरा, मंशात उन्हनि जे वेझो न वञे। जेकॾहिं शराबनि, चर्सनि, ठरनि जे वेझो वेंदो त उहो पार्टीअ जो कमु न करे सघंदो। उहो ॿियनि लाइ हिकिड़ी अलामत, ॿियनि लाइ हिकिड़ो सिंबल, बीकन ऑफ होप कोन थींदो। सियासी माण्हुनि खे ॿियनि लाइ हिकिड़ी अलामत बणजणु खपे। आउं को मज़हबी इंता पसंदि कोन्हे अॼु चवां बाबा सिगरेट न पियो, चर्स न पियो, शराब। आउं सम्झां थो ॾिस सिहत लाइ ख़राबु आहे। सिंध ठरे जे पोयां लॻी पई आहे। ठरो थैली हथ में सिंधी वञे पियो शाम जो ठरो। असांजे आगे में कई अॻुवान ईअं हुआ, शाम जा 5 प्राइमरी में सबक़ पढ़ंदा हुआसीं त मिठड़ा घोड़ा ओड़िया, ख़ूब ख़ुशीअ सां दाणो खा, दाणो खाई पाणी पी, पाणी पोइ तूं पी, तूं गदगद थी पवंदो। जॾहिं शाम जा वॼंदा 5 तो उते विझंदुसि सोणा संज। सो हाणे ही शाम जा 5 थियनि था। जॾहिं शाम जा वॼंदा 5 तो तोते विझंदुसि सोणा संज जे बजाए तॾहिं हमरा प्लास्टिक जी थैली जी तलाश में निकिरंदो। शाम जा 5 थिया, 6 थिया, माफ़ कजो। हेॾा लेखक वेठा आहिनि, साफ़ी बिरादरी वेठी आहे, सियासतदान वेठा आहिनि। भाउर सिंधी माण्हू 5 6 हाणे तलब शुरू थी थिए। बंदोबस्तु थियो, गुतो बंदि त कोन थी वेंदो, ठरे वारो ॻोठ भॼी त कोन वेंदो, मोटरसाइकिल ते थैली फाटी त कोन पवंदी। ही कहिड़ी सिंध पिया ॾियो। गुटकनि वारी, पाननि वारी गुटको बाटल पियो आहे। मैं वांगुरु मैं ओगर पई वराए गुटके जो वात थो हलाए। हमरा सां ॻाल्हाया खणी अदा हमरा के छा थियो गुटके साईं होॾा निकिरी। हाणे इहा सिंध आहे। गुटको वात पियो आहे, पान पियो खाइजे, वात में कैंसर आहे। उहो वात गुटको खणी उहो वरी पंहिंजे पुट खे या धीअ नंढड़ी खे भाइट खे चुमी ॾींदो। पुट नंढड़े खणी उन पुट खे उन मां ओझ जी धप ईंदी उन वात मां, गुटके वारे कैंसर ज़दा वात मां। छा पिया कयो? सिंध कहिड़ी पिया ठाहियो? हेपेटाइटिस हिते मूं ॾिठो कि हणी चीनी सिंगापुरी डॉक्टर छिता थी पिया आहिनि। कोरोना वायरस मूं सम्झो त अॼु जो वेंदुसि। दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां।
दिल जी ॻाल्हि ॿुधाइण खां मैं ॾेखारियां मुंहिंजे खीसे में भी मास्क पियो अथव मूं सम्झो अॼु जो वेंदुसि त अॼु मूंखे चौदगी में मक़सूदे में जेके माण्हू ईंदासीं परे खां हथ ॿधंदा चवंदासीं डॉक्टर चवनि पिया त हथ ॿध फ़िलहाल 2 ॾींहं न मिलायो कोरोना लॻंदी हिते माण्हुनि जी वारो वार वठी बक विझी वरी हथ मिलाए वरी मुंहं ते हथ में फेरायो का परवाही कान्हे चवंदा बाबा रब जी रज़ा पाणी थींदो अलाह ताला जेको ॾींहुं क़बर में आहे सो ॿाहिरि कोन हूंदो कोरोना मथां लहराए पियो हेपेटाइटिस हले पई दवाउनि मां सुईनि मां तव्हांखे हेपेटाइटिस पई लॻे बीमारियुनि तव्हांजो सिर विञाए छॾियो आहे नौकरियूं तव्हांजो कमाइजनि पियूं वसीला तव्हांजा लुटिजी विया नियाणियुनि खे तव्हीं पढ़ायो कोन नियाणी 12 सालनि जी थिए उन लाइ संग वेठा ॻोल्हियो 12 सालनि जी ॿारड़ी 14 सालनि जी उन संग वेठा ॻोल्हियो पोइ संग कोन ईंदा न अचनि भला संग कंहिं धीअ खे के हीरोइनी जे मग़ज़ में हणी छॾण खां बहितर कोन्हे थो संग न अचे उहा PhD करे उहा बिना GM सैयद साहिब जी नियाणी दुर्रे शहवार सैयद PhD हुई उनखे का संगनि जी परवाह हुई बेगम नुसरत भुट्टो या बेनज़ीर के परवाह हुजे आजा संगन जी जीजी जरीना बलोच के परवाह हुजे आजा नूरुल हुदा शाह के परवाह हुजे आजा औरत जेकॾहिं कामयाब आहे सुल्ताना सिद्दीकी के परवाह आहे छा जेका हमशेरी जी मालिक आहे आबदा परवीन के परवाह आहे छा रुबीना कुरैशी के परवाह आहे छा खैर निसा जाफरी के माताब महबूब के तनवीर जुड़ेजो के राइटर्स के इंटेलेक्चुअल्स के परवाह हुंदी आहे छा स्कॉलर्स के माताब राष्ट्रीय के परवाह हुंदी छा का परवाह करे औरत के हीरोइनी जे वर चढ़ी वने ऐं पोइ रोज़ उनखे बुर्श कुटे ऐं पोइ पीउ जे घर ते दाम पे अचे धीअ जो मथो फाटो पियो हुजे धीअ जे नक ते अखियुनि जे हेठां हल्का हुजनि ज़ख़्मी हुजे उहा पीउ वटि खजी अचे ऐं पोइ पीउ बाक़ी ज़िंदगी जा 30 साल तड़पंदो रहे इन खां बहितर कोन्हे त हिन हीरोइनी जे मग़ज़ में आणण खां बजाए भले संग न थिएसि भले पढ़े ॿाहिरि वञे अमेरिका बर्तानिया कैनेडा गुटको चर्स शराब टरो जल्दी संगावतियूं गटर किचन में गटर उतरिया पिया आहिनि किचरे जा ढेर पिया आहिनि पंहिंजे घर जे ॿाहिरि किचरो खणी के ड्रम में नथा विझी सघूं ही कहिड़ी सिंध पिया ठाहियूं दुनिया लाइ किथे वञी पहुती आहे कहिड़ी सिंध पिया ॾियो वरी दुबई था पहुचो दुबई ॾिसो था भला ही जेके मायूं वेठियूं आहिनि इन्हनि जो घर साफ़ करण त इन्हनि जी ज़िमेदारी आहे या हुकूमत थोरी कंदी माई जो घर में उबारियल पानी पंहिंजे पुटनि खे पीआरे या सरकार किथां कढी पाण उबारी न पानी छो कंदी उबारी न असांजी भेनरूं मूंखे ख़बर आहे त टांडो महांगो हूंदो काठियूं महांगियूं हूंदियूं कोयलो महांगो हूंदो पर उहो जेको इलाजनि जा ख़र्च थींदासीं काठियूं बराबरि महांगियूं आहिनि पर पाणी उबारे न पीआरिबो पोइ जेको बीमारियुनि जा ख़र्च आहिनि ॿार पियो तड़पंदो साम्हूं अस्पताल में सो तंहिंजे करे सिंधियो हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके सरकार खां घुरनियूं ॿियूं शयूं तव्हांखे पाण करियूं ही सरकार तव्हांखे ॾियण वारी कान्हे ही सरकार तव्हांखां फुरण वारी आहे ही ज़रदारी तव्हांजी सॼी सिंध जो सौदो करे छॾींदो पाकिस्तान जो सौदो करे छॾींदो ही जेको ख़ल्क़ वेठी आहे सिंध में पीपुल्स पार्टी रुगो पीपुल्स पार्टी छो जेके वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि छा वञे नवाज़ लीग जो छा वञे सिंध सां PTI जो सिंध जे आम ॻोठाणे माण्हू सां छा वञे थर जे कोयले ते PTI कहिड़ो मौक़ो ॾिनो आहे कहिड़ो मौक़ो आहे सिंध में ॿार ऐं नियाणियूं अगवा क़तल थियनि था उन्हनि जो वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ो किरदारु अदा कयो छा कयो ऐं तव्हांजी सिंध खे जीअं इंतिहा पसंदी में धिकियो पियो वञे ऐं समूरे इंतिहा पसंदनि खे ॿुधायां थो सिंध में साहिब फतवा असीं आहियूं ॿिए कंहिंजी मजाल न हुअणु खपे जो फतवा जारी करे सिंध जो माण्हू आहे साहिब फतवा 7 करोड़ सिंध जा माण्हू आहिनि वाजिबुल क़त्ल मुनकर मुर्तद दायरे मां ख़ारिज इहो इख्तियार सिंध जे 7 करोड़ माण्हुनि खे आहे कंहिं फ़र्द ऐं पार्टी ऐं कंहिं नुक़्ते नज़र ऐं कंहिं बि फ़िरके ऐं कंहिं बि लीडर खे कोन्हे 7 करोड़ माण्हू सम्झनि था त असीं बराबरि आहियूं 7 करोड़ माण्हू सम्झनि था त सिंध में रहंदड़ मुस्लमान हिंदू क्रिश्चन सिख पारसी जंहिं बि मज़हब सां तालुक़ रखनि उहे बराबरि आहिनि उहे हिक ॿिए जे ॿाहुनि जो बल हुअणु खपनि पाकिस्तान में ख़ुशूसन सिंध में वार्निंग तो ॾियां ऐं असांजी वार्निंग फेसबुक वारी कान्हे कि फेसबुक ते माण्हू एॾा पोस्टूं रखनि वरी राति जो सुम्हनि राति जो 5 थियनि था हिकिड़ा प्लास्टिक जूं थैलियूं था ॻोल्हिनि ॿिया वरी उहे थैलियूं पीओ वरी फेसबुक ते चढ़ियो अचनि हिकिड़ो अमर आहे राति जो हिकिड़ी पोस्ट रखंदो आहे आउं ॾिसंदो आहियां 11 बजे सुबुह जो चवंदो आहियां हिनखे फोन करे दड़का ॾींदुसि सुबुह जो ॾिसंदो आहियां पोस्ट हूंदी कान्हे भाई केॾा वई चइसई राति बड़े कुझु मूड में हुआसीं 2 अखर लिखी छॾियासीं सुबुह जो जॾहिं अकुल आयुसि त टेपड़ाई छा लिखियो त वरी ड्राइवरी इहा जेका ख़ल्क़ आहे इहा कोन पुछंदी
असीं था चऊं सिंध में औरतुनि ॿारनि ऐं अक़लियतुनि जे हक़नि ते को धाड़ो हणण न ॾींदासीं, को सौदो करण न ॾींदासीं। मूं राति सिंध जे नए IG खे चयो आहे, इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस सिंध, राति हुनखे चयो अथमि माण्हुनि जा हूंदा आहिनि ॿियूं ख़्वाहिशूं। सिंध जा माण्हू असांखे चवंदा आहिनि पार्टी जा माण्हू मुंहिंजी बदिली भाउ बदिली बदिली कोन कराईंदासीं, नौकिरी वठी ॾियो, नौकिरी असांजे वस में कान्हे, कोन्हे, साफ़ चुप जवाब, सखी का शूम भलो जो तुर्त में जवाब, नौकरी वोकरी कान्हे, बदली कराए बदली वसाण भी नौकरी वठी ॾियो आई कान्हे, बदली बदली कराए आई कोन्हे, मूंखे कर्ज़ वठी ॾियो बैंक आई नहीं कोन्हे, पाण तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाण, मूं त थोरो करणु थोरी आहियूं, सिंध जी क़ौमी जुदोजहद में आई, मूं त थोरो करे आई या तोखे बैंक मां लोन वठी ॾियां, पंहिंजे वतन लाइ माउ खां माण्हू वरी माउ जी ख़िदमत थो करे, ॿिए भाउ खे चए त मूंखे लोन वठी ॾे न त अम्मा जी ख़िदमत नथो कयां, अम्मा तुंहिंजी बि माउ आहे मुंहिंजी बि माउ आहे, ख़िदमत कर न कर, तुंहिंजो ज़र्फ़ तुंहिंजो ज़मीर सिंध जे लाइ विढ़ो था, विढ़ो, भाड़े जा पुट, कागनि जा पुट, चिबुनि जा पुट थी घर में वञी वेही रहो ऐं सिंध सां गद्दारी कयो, तव्हांजी मर्ज़ी। फलाणो साथी फलाणे सां कावड़ियो आहे, आपा हिकिड़ो कल्ह चोरी मूंखे मिलियो हैदराबाद में, मूंखे चई फलाणनि दोस्तनि मुंहिंजो कमु कोन कयो, नाराज़ आहियां, मूं जवाबु नाराज़ ई पोइ सिंध सां बि नाराज़ ई था, ठीक न, पोइ मुंहिंजो सिंध सां कहिड़ो हिसाबु ॾिसो, तंहिंजे करे इहे कम कोन थींदा। कम कहिड़ा करे सघंदासीं? क़ौमी अवामी तहरीक जे कंहिं बि कारकुन खे, कंहिं बि अॻुवाण खे, को बि पुलिस जो वारो, को बि सरकारी कामोरो के कूड़े केस में फासाईंदो त हुनखे न सिर्फ़ु आज़ादु कराईंदासीं, उन ते जवाबी केस दाख़िल कंदासीं, ऐं ज़रूरत पई त हुन करप्ट कामोरे खे पातर हणी हुनजे ऑफिसुनि में वञी हुनखे जूता हणी करे कारकुन खे तहफ़ुज़ कंदासीं। इहो कंदासीं असांजे माण्हू सां, सिंध जे कंहिं बि ग़रीब सां। जमुना वेठा सॼी राति, जमुना लाइ तव्हांजो ई भाउ वेठो, जमुना खां मुंहिंजी पुफी थी कान्हे न, तो चाचे जी थी हुई, सॼी राति जमुना लाइ वेठा हुआसीं, सॼी राति पे जाॻियासीं, कमाते जे अॻु लाइ धरणा हणी मीरपुर ख़ासि हुजे, हैदराबाद बाईपास हुजे, वेठा हूंदा आहियूं। जे टोड़ी बंदि टुटंदो आहे त हुन टोड़ी बंदि लाइ गौसपुर में वेठा हूंदा आहियूं, जे सिजावल बंदि हूंदो आहे त सिजावल में वेठा हूंदा आहियूं। सिंध जे मरण जीअण जे मामलनि ते असीं पहिरीं सिफ़ में हूंदासीं, अॻी सिफ़ में माण्हुनि सां गॾिजी लड़ंदासीं। तंहिंजे करे आउं तव्हांखे थो चवां त तव्हीं मैदान में निकिरो, तव्हीं ज़ुल्म जे आॾो दीवार बणिजो, ऐं जेके फ़तवाऊं था ॾियनि, जेके सभिनी खे वाजिबुल क़त्ल था करार ॾियनि, जेके चवनि था त सिंध में अक़लियतुनि न ॿारनि न औरतुनि ते असांजी बादशाही हलंदी, उनखे ॿुधाए न छॾियूं असीं फेसबुक वारा कोन आहियूं, असीं मैदान में आहियूं। असांजा हीअं हज़ार माण्हू तव्हीं मर्कज़ी जलसो करे वज़ीरनि, नाज़िमनि, सेठनि, करोड़पतिनि खां पैसा वठी, ज़रदारी खां पैसा वठी, सॼे साल में भताखोर गॾिजी जेको जलसो कंदा आहियो ॾींहं साल में 2 दफ़ा, उहो त असीं हर ज़िले वेठा कयूं, हर ज़िले में मीरवा गोचाणी वेठा आहियूं, हिते वेठा आहियूं, वरी कलार वेंदासीं, वरी कड़ाकवर, वरी ठुल, वरी तलवाणियूं, वरी नसीराबाद, असीं त इहे वेठा आहियूं। असांखे त ख़र्च त कोन थियनि, असांखे त मक़ामी माण्हू असांखे प्यार में छॾीनि था, उते जी मक़ामी तनज़ीम कमु थी करे। तंहिंजे करे ॿुधायूं था त असीं सिंध जो नओं आवाज़, असीं क़ौमी अवामी तहरीक सिंध जी नई सघ, नई न करे जो सिंध जेका हींअर मोट पई ॾे असांखे, हिते रुगो छा अमेरिका वञूं था त अमेरिका में दोस्त चवनि था त अमेरिकन कांग्रेसमैन जे साम्हूं, अमेरिकन सुप्रीम कोर्ट जजिस जे साम्हूं आयाज़ लतीफ़ पलीजा, तूं अची असां अमेरिकन सिंधियुनि ऐं सिंध जे माण्हुनि जो केस रख, छो उन्हनि खे ख़बर आहे त हिन पंहिंजा के इंट्रस्ट कोन्हनि। इहे ई मूं कॾहिं कंहिं पुलिस ऑफिसर खे कोन चयो आहे त फलाणो सिपाही, हिते ॿ सिपाही आया, हींअर को नाला भरियणा वञ, छोकिरा मूंसां मिलिया, हिकिड़ो नदीम, ॿियो परवेज़, किथे आहिनि उहे, ॿीठा हथ मथे कनि जो आहे, नदीम ऐं परवेज़ भरियण आया, चइसई फोटू कढाइणा, मुंहिंजो अचो, बीठा आहिनि, हथ मथे करे छो पिया ॾिजो, अच्छा चयोसीं फोटू कढाइणा, चइसई सॼी सिंध जा माण्हू, सियासी माण्हू पुलिस वारनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, असीं तव्हांजा आशिक़ आहियूं, तव्हां फोटू कढायूं, मुंहिंजो अचो कढायूं, सिपाही हुआ। त मूं राति IG खे चयो, हाणे छा थो चए तव्हांजो साथी आयाज़ लतीफ़ पली जो, से असांजी पार तुंहिंजो न फलाणे हीअं कजो, मूं चयोमांसि त होप you will try to set new examples of rule of law and justice in Sindh. मूंखे उम्मीद है कि तव्हीं सिंध में कानून की बालादस्ती ऐं इंसाफ़ लाइ नवा मिसाल क़ाइमु करण जी कोशिशि कंदा। फलाणे खे बदिली कयो, फलाणी पारत आई कान, मूं वटि सागरे जा माण्हू आया, चयोसीं रमज़ान समय
के कत्ल कयो आहे। एसपी के चयो, खटे के डीआईजी के चयो जो हाज़िर री इन्वेस्टिगेशन जो हाज़िर। इते चंबड़ में असांजो दोस्त याकूब ओठे सां गॾु आराई आया, आराई ज़मींदार, पंजाबी ज़मींदार ऐं ओठा ज़मींदार। पानी बंद है। मैं एक्शन के फोन कयो जोखी मूं चयो के पानी मिलण खपे हफ़्ते अंदर, किसे पानी पुॼी वेंदो मोकिलियो। असीं माण्हुनि जा उहे कम था कयूं जेके माण्हुनि जी कम्युनिटी जे वॾे तइदाद जा हुजनि, कंहिं फ़र्द जा न हुजनि, कंहिं फ़र्द जी बदिली, फ़र्द जी नौकिरी, को ॻोठ हुजे उन सॼे ॻोठ लाइ कमु कजे। त इन करे सिंध जो नओं आवाज़ क़ौमी अवामी तहरीक ऐं उन्हनि समूरनि पार्टियुनि जे माण्हुनि खे, जसकम जे कारकुननि खे जेके ग़ैर सरगर्म आहिनि, सच्चा माण्हू आहिनि, साफ़ सुथरा आहिनि, ॾोहारी न आहिनि, क्रिमिनल न आहिनि, एसयूपी जा माण्हू, एसटीपी जा माण्हू, शहीद भुट्टो जा माण्हू, अवामी तहरीक जा माण्हू जेके साफ़ सुथरा आहिनि, साबित कदम आहिनि, जंहिंजूं पंहिंजूं हयातियूं जिन अर्पियूं आहिनि क़ौमी जदोजहद खे, उहे जे सदन पार्टियुनि में हुजनि तॾहिं बि असीं आराह कोन थींदासीं, ख़ुशि थींदासीं। उते वेही चङो कमु करे सघनि था। सदन पार्टियुनि में वेठा हुजनि, एसयूपी में, एसटीपी में, जसकम में, जेयूआई में, शहीद भुट्टे में, अवामी तहरीक में, एजेपी में, जिते हुजनि उते सुठो कमु पिया कनि। वी विल सपोर्ट देम। असीं उन्हनि खे सपोर्ट कंदासीं, उन्हनि जी चङियुनि ॻाल्हियुनि खे हिमथाईंदासीं, साराईंदासीं, उन्हनि जी मदद कंदासीं, बस पुॼंदो त ओॾा हली वेंदासीं। पर जेकॾहिं उते सरगर्म न थी सघनि त उन्हनि खे सॾु थो ॾियां, हलिया अचो हेॾा, सॾु थो ॾियां त हलिया अचो हेॾा। हीअ इदारनि जी पार्टी आहे। हिते अनवर नोआणी खे फोन कोन करिणो पवंदो आहे त आया नथी पलीजा फलाणे ज़िले में वञूं न वञूं, फलाणे खे जनरल सेक्रेटरी कयूं न कयूं, फलाणे ज़िले जी बॉडी मुक़ररु कयूं न कयूं। हाणे हींअर तकरीर करे अॻ में चई वियो मूंखां अॻ में त तव्हां खे मुबारकदानी त असां ई प्रोग्राम रखिया आहिनि। मूंखां त पुछो ई कोन, पाण प्रोग्राम रखी आहियूं। महमूद रक्षाणी मूंखे फोन कयो, मूंखे चई इजलास में वेठा आहियूं, ईअं कोन चई त प्रोग्राम रखूं या न रखूं, इहो बि कोन पुछई त प्रोग्राम रखण लाइ अॼु इजलास थियणु खपंदो। ही ॿी क़ौमी अवामी तहरीक अथव। पुछा कर हेॾा छो वे, हिते छो वे, फलाणे खां छो ॾिनई, फलाणो फोटू छो कढई, फलाणो माण्हू तोड़ मानी छो करण, मानी खाइण में त माना एजेंसी जो माण्हू ई हथु ॾिनई त माना फलाणो गदार थी वे, शादी में त गदार थी वे। मूंखे फोन कयो महमूद रक्षाणी, इजलास हले पियो। मुंहिंजो ठीकु आहे, फर्स्ट क्लास। इजलास में फ़ैसिलो कयो अथऊं कामरेड अली मोहम्मद डायरी जो प्रोग्राम रखिणो आहे। जो ठीकु आहे, उनजे लाइ 30 या 29 30 लाइ 28 चई मां कहिड़ो ॾींहुं, मुंहिंजो 30 त आई कोन्हे हिन साल में, बाक़ी 29 ऐं 28। मूं चयो पोइ ठीकु आहे 29 रखो, सो बि न करे जो 28 ते वरी ॿिए कंहिं ज़िले प्रोग्राम पिया रखो। अनवर नवाणी मज़हर राव जो हींअर दौरे थियो, घोटकी में मूंखे इतला ॾिनई फलाणे माण्हू खे ऑब्ज़र्वर तौरु सेंट्रल कमेटी में खणी ॾिनो, तौराब शरत फर्स्ट क्लास। मरकज़ी सेक्रेटरी जनरल आहे, केस इख्तियार आहे तो जीअं वणेसि थी करे। मरकज़ी सीनियर नायब सदर अज़ीज़ तालपुर नायब सदर आहे, खान सूमरो जीअं वणेसि थी कनि। सिंधियाणी तरीक़ी सदर आहे, बाख्तियार आहे कि एपीसी में वञे। अमर सिंधु ऐं इरफान अमलावरनि एपीसी कई, उनमें अदी हज़ार नाज़ कंवराणी, अदी आरिफा, अदी ख़ासि मिसिस ख़ासकरी, उहे सभु भेनरूं, अदी समूह भेनरूं वयूं। मूंखे रुॻो ॿुधायूं त फलाणे प्रोग्राम ते असीं वयूं उसी प्रोग्राम में। सेंट्रल कमेटी खे ॿुधायूं, सभु मूंखे कोन ॿुधायूं, सेंट्रल कमेटी खे ॿुधायूं। ही आज़ाद ख़ुद मुख्तार इदारनि वारी पार्टी आहे। ही आज़ाद ख़ुद मुख्तार पॉलिसीज़ वारी पार्टी आहे। हिन में कंहिंजी मजार, हिन में जे आयाज़ लतीफ़ अली जो कंहिं सबब जे करे करप्शन जे ख़िलाफ़ जंग जे करे जीटीए में वञे थो त पोइ जीटीए जे मंशूर में छा थो लिखियलु हुजे? जीटीए जे मंशूर में पहिरियों दफ़ो लिखियलु अथव, छा लिखियलु आहे? मंशूर पीर साहब पगारे साईं जी मर्ज़ीअ सां छा लिखियलु आहे त जीटीए फोर्स्ड कन्वर्जन जी मुखालफ़त कंदो, मज़हबी जबरन मज़हबी तब्दीलीअ जी जीटीए मुखालफ़त कंदो। समझो था मज़हबी जमातूं वेठियूं आहिनि जीटीए में। तंहिंजे करे इमरान खान जे साम्हूं हूंदो त इमरान खान खे चार्टर ऑफ डिमांड्स ॾींदासीं सिंध जूं, सिंध खे एरसा पाणी ॾे, सिंध में अफ़गाननि में बंगालनि खे कार्ड न मिलणु खपनि, सिंध जी विरासत जी साज़िश कंदड़नि जे ख़िलाफ़ वाज़े पॉलिसी इख़्तियार कयो। ॿियो केरु थो ॻाल्हाए? इहे केरु चवंदो? वज़ीर माण्हू बेलदार जे साम्हूं कोन था ॻाल्हाइनि, माण्हू दारोगे जे साम्हूं जी 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 साईं, ए साईं डंडो खणी जी पी रहे, सिपाही जी पी रहे। अॻे पार्टियुनि जा सदर हूंदा, उन्हनि खे सिपाही एस आहे लाइ वेन मां ॾाढा नंढा मंडा आणी कुटे में फुरे वेंदा। पार्टी जो सदर वञे पियो, सिपाही आयो वेन मां लाइ ढोसा गुजारी लाइ रवानो करे छॾींदुसि। जहिड़ो थी पियो परवाह न आहे, पर वरी को हुन लाइ स्ट्रेटेजी ठाहिजे आहे न, कुझु कोन्हे। ही पार्टी आहे जंहिंजा लीडरशिप वज़ीर आज़म खे वञी चवनि था, वज़ीर आला खे चवनि था
हिकिड़ी जाइ ते वियासीं, उते बिलावल साहब अची वियो। सभु चऊं बाबा हाणे हिन पासे हेॾा छा चयो हेॾा हलो, अधी आई आहे अधा आया, आऊं अधी अधा छा कया चयो हुननि सां हली मिलो, मुंहिंजी छा मिला चयो भला पोइ हेॾा वेदा कयूं त मुंहिंजा छाजे लाइ त हला असीं हुननि जे हा का कॉन्फ्रेंस सिंधी करे वेठा हूंदासीं, सिंध जे पाणी लाइ का कॉन्फ्रेंस सिंधी, बिलावल भुट्टो साहब सॾींदो, बाबा डैम ते मसइलो आहे, नवाज़ शरीफ़ सॾींदो, इमरान ख़ान चवंदो अफ़गाननि जे बंगालनि जे या पाकिस्तान जे लाइ या सिंध लाइ कंहिं इशू ते गॾु हूंदासीं। पर टके टीपे सॼे माण्हुनि सां वेठा सेल्फियूं कढायो, 2 नंबर माण्हुनि सां टिपा वेठा ॾियो, उन्हनि खे अजरकू पारायो त हिन अली मोहम्मद ॾाहिरी जहिड़े माण्हुनि खे अजरकू पारायो त दोस्त जी कटोड़ जहिड़े माण्हुनि खे हुनजे हयातियुनि में अजरकू पारायो, अजरकू पारायो त लखमीर ॾाहिरी ऐं मामा मीर जहिड़े माण्हुनि खे उन्हनि जे हयातियुनि में अजरकू पारायो, उन्हनि सां सेल्फियूं कढायो, फोटा वेठा ठगनि सां सेल्फियूं, ठगनि सां फोटा, ठगनि सां स्टेज ते चढ़े वेठा आहियो, ठगनि खे भाकुर वेठा पायो, ठगनि खे शादी में पिया घुरायो, ठगनि खे घोट जे भरिसां विहारियो। ठग माण्हू बड़ा घोट जी कुंवार ऐं घोट जी ज़िंदगी जे नए सफ़र जो आगाज़, उन कुंवार ऐं घोट ज़िंदगी जे नए रस्ते ते पेर था रखनि, भरिसां घोट जे उन ज़िले या उन तिलके जो सभ खां वॾो ठग वेठो आहे, जेको गटरनि जा पैसा गिटनि जा पैसा सभु टपड़ खाई वियो, सो घोट जे भरिसां वेठो आहे। पोइ उन खां वेठा दुआ कराए, उहो वरी मुले सां गॾु दुआ वेठो करे अलाह ताला हिननि जी शादी कामयाबु करे ऐं हिननि खे ख़ुशि रखे, हिननि खे आबाद रखे। आबाद में टपड़ उहो खाई वियो आहे जेको भरिसां मुले सां गॾु हथु कयो वेठो आहे, टपड़ उहो खाई वियो आहे जेको घोट सां गॾु हथु कयो वेठो आहे। तंहिंजे करे सिंधियो तव्हांखे ख़बर आहे त मूंखे तमामु घणी शाइरी ईंदी आहे, मूंखे तमामु घणियूं नज़मूं ईंदियूं आहिनि, मूंखे तमामु घणा अदबी शाइरी जा ॿिया हवाला ॻाल्हियूं यादि आहिनि। पर कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे त माण्हू अदब शाइरियूं कॾहिं कॾहिं अदबी शाइरी लतीफ़ साईं वेठो पढ़बो, कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे त हीउ सांगड़ ज़िलो, मखी जो ॿेलो, जीजो जरनेल, गामू गवर्नर, बच्चू बादशाह, सांगड़, एमाडी, जदोजहदूं, तहरीकूं, केरण, मैदाननि में वेहण, एमाडी जी तहरीक में रस्तनि में घिटियुनि ते गीत ॻाईंदे नारा हणंदे वञी पाण अर्पण, उन ज़िले जी जेका हालत आहे, उन ज़िले में जी ज़िल्लत ऐं बुख ऐं तबाही ऐं बर्बादी आहे, जीअं हुन जा वसीला लुचाया विया आहिनि, तीअं मुंहिंजी दिलि चयो त आऊं तव्हां हज़ारे माण्हुनि खे हिननि भेनरुनि खे उहे ॻाल्हियुनि ते ॻाल्हायां जेके मुंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि। आऊं इहा उमेद करे तव्हांखां इजाज़त थो वठां त जॾहिं ईंदड़ साल, ईंदड़ 6 महीने, ईंदड़ 2 साल जॾहिं वरी अचूं त सांगड़, शाहपुर चाकर इल्म में, सिहत में, सियासी सुजागी में, गवर्नेंस में, करप्शन के खात्मे में सिंध के बेन ज़िलनि खां अॻिते निकिरे, अॻुवाणी करे सिंध जी लीडिंग ज़िले जी पॉपुलेशन ऐं आबादी होने जो तव्हां हक़ अदा कयो। जीएसटी आख़िर में हिकिड़ो नारो हणाईंदुसि, उहो मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तव्हां इहो नारो मूंसां गॾु हणो, छाकाणि त असांजो लीडर जेको हुनजो नारा कोन लॻाइनि, रहबर सिंधी क़ौम जो, रहबर सिंधी क़ौम जो, महिरबानी।